मेहड़ तालका अस्पताल के गमबर्ड इंस्टीट्यूट गम्स जे हवाले थियण खां पोइ अस्पताल जे तरक़ियाती कम तेज़ी सां जारी। PPMPA ऐं गम्स जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे मेंबर फयाज़ अली भट्ट पारां गम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ सां गॾिजी मेहड़ अस्पताल जो दौरो हलंदड़ कमनि जो जाइज़ो वरितो वियो। इन मौक़े ते PP अॻवान सरदार शेर अफ़ज़ल ख़ान, वक़ार जामरी, MS डॉक्टर हिदायतुल्ला कुतुब, रियाज़ चांडियो, कादिर चांडियो, डॉक्टर इंसाफ अली मक्सी, डॉक्टर आसिफ ख़ासकेली ऐं ॿिया मौजूद हुआ। डायरेक्टर गम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टी ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ शहर में गमबट अस्पताल जो चेहरो नज़र थो अचे। मुंहिंजे बोर्ड दौरान फयाज़ अली ख़ान भट्ट खे पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी मेहड़ रुचाईंदे ॾिठो त मूं सम्झो हिमत वारा आहिनि। जॾहिं मूंखे मेहड़ में कमु करण जो मौक़ो मिलियो त मूंखे दिली ख़ुशी थी त फयाज़ भट्ट अवामी ख़िदमत शहरियुनि जी बुनियादी मसइले सिहत जे हवाले सां हमेशह फ़िक्रमंद रहंदड़, पंहिंजनि सां प्यार कंदड़, जंहिं सां गॾिजी मेहड़ खे सिहत जे हवाले सां अहिड़ो इदारो ॾींदासीं जेको सिंध में गमबट खां पोइ ॿियो वॾो इदारो हूंदो। डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे सिहत जे हवाले सां सहूलियतूं ॾियण लाइ बहितरीन सोच रखे थो।